हाणे ही त असां सिंध यूनाइटेड पार्टी पारां मुख़्तलिफ़ क़ौमी कचहरियूं ऐं राब्ता मुहिम शुरू कई आहे। उन करे टियों ॾींहुं टंडो जाम, कल्ह टंडोला यार, अॼु उमरकोट, बार, ॿियो दोस्तनि वटि कचहरियूं, क़ौमी कचहरियूं। राय मां ठाहियूं त मुल्क में मजमूई तौर ते जेको निज़ाम आहे उहो आइन जे टकराव में जेके क़दम खणनि पिया फेडरल सिस्टम जे टकराव में आइन साज़ी कनि, अहिड़ा एक्ट पिया पास कनि जंहिंमें इनफरादी माण्हुनि जा ग़ैर महफ़ूज़ थींदो पियो वञे, जेके गिरफ़्तारियुनि जा ऐं ॿिया पिया थियनि, सियासी कैदी ते क्रिमिनल ऐं ॿिया दहशतगर्दी जा सवें सवें केस थी विया आहिनि। उहे पंजाब में हुजनि, ख़ैबर पख्तूनख्वा में, बलूचिस्तान में, सिंध में हिकिड़े क़िस्म जी दादागिरी लॻी पई आहे। इमरान ख़ान, अली वज़ीर, वरी जेके नाइल पिया कनि ई क़ौमी असेंबलीअ में, इहो ख़ुदि अजीब क़िस्म जो आहे। इन पोइ क़ौमी असेंबली मजलिस शूरा ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी? उन करे ही नाइली इहे सभु शयूं मुल्क जे मफ़ादम न पर मुल्क जे ख़िलाफ़ पई कनि, ऐं इन में मुल्क जो जमहूरी निज़ाम तबाह बर्बाद थी वियो। ॿ, एलामियो जेको 1 अगस्त ते जारी थियो, तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान, उन में SIFC खे वापसि करणु, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल खे आइन सां मुतसादिम सम्झंदे वापसि करणु, पाणीअ जो बहिकरा 91 जे अकॉर्ड जे अंदरि उनखे इंडस रिवर सिस्टम खे हलाइणु, मिनरल्स ते जेके ऑल पाकिस्तान जेके सूबनि मां जेके करारदातूं या बिल्स पास करण जी था कनि उनखे न करणु, इहे सभु मामला ऐं ज़मीनूं जेके असांखे ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव में कैनालनि जे ज़रिए, कैनाल पहिरीं जे ज़रिए आबाद करणियूं हुयूं, जॾहिं कैनालनि जूं स्कीमूं रुकिजी वियूं आहिनि त उन्हनि खे वापसि कराइणु। उन करे खोड़ मामला आहिनि। ऐं ॿियो ही इलेक्शन कमीशन इहा अहिड़ी जेकॾहिं जाली इलेक्शन्स कराईंदी ऐं बाइज़ इलेक्शन कमीशन हूंदी, शफ़ाफ़ इलेक्शन नथी थी सघे, पोइ त ही सिस्टम डेमोक्रेटिक रखण जी ज़रूरत ई कान्हे, इलेक्शन निज़ाम रखण जी ज़रूरत ई कान्हे। उन करे इन खे ख़तमु करे साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन कराइणु इहो असांजो कमु आहे। उन करे इनशाला तव्हां जीअं सुवालु कयो, सिंध सतह ते ज़मीनुनि जी वापसी ऐं पाणीअ जी स्कीमूं जेके आईंदा मुमकिन आहे ठहण जा अंदेशा आहिनि, जीअं चनाब डैम लाइ IMF खां पैसा घुरिया आहिनि असांजे फेडरल गवर्नमेंट, असां सम्झूं था त जॾहिं चोलिस्तान जी स्कीम रुकी पई आहे त पैसा छो पिया घुरिजनि। सिंध सतह ते ज़मीनुनि ऐं पाणीअ ते लॉयर सां गॾु पंहिंजनि इतादियुनि सां गॾु मूवमेंट कंदासूं, ऐं मुल्की सतह ते तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे चार्टर लाइ इनशाला जल्द सभिनी सूबनि में राब्ता मुहिम थींदी, गिलगित बल्तिस्तान में थींदी ऐं चइनी सूबनि थींदी, ऐं उनजे पुरम सियासी जिदोजहद कंदासूं। ऐं हथरादू ठाहियल ही कंपनी सरकार जो हथरादू ठाहियल जाली इलेक्शन जे ज़रिए नाजाइज़ क़ौमी असेंबली, सेनेट ऐं ही जेका पपिट पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकुमरानी सिंध में आई आहे, जेका सिंध जा टपड़ लिखी ॾेई रही आहे, इन सॼे खे ड्राहे ऐं नए सिर शफ़ाफ़ इलेक्शन थियनि, मुल्क तॾहिं सही रस्ते ते थींदो। जेकॾहिं ईअं न कंदा त मुल्क में इंतिशार थींदो जेको मुल्क जी सलामती लाइ नुक़सानकारु थींदो।